स्टूडेंट्स अज असांखे इंतहाई अहम टॉपिक पढ़ण वारा है। वो टॉपिक है मैग्नेटिक फील्ड। इंशाअल्लाह असां मैग्नेटिक फील्ड के डिटेल में पढ़ंदासीं त मैग्नेटिक फील्ड छा है, मैग्नेट छा है, मैग्नेट जा घणा टाइप्स आहिनि, उहो सॼो डिटेल में असीं डिस्क्राइब कंदासीं। ठीकु आहे, त अचो त असां डिफाइन कयूं मैग्नेटिक फील्ड। सभ खां पहिरियों मैग्नेटिज्म छा आहे। मैग्नेटिज्म ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with the study of magnet is called magnetism। मैग्नेटिक जी स्टडी करण के या मैग्नेट जी प्रॉपर्टीज जी स्टडी करण के असां मैग्नेटिज्म चवंदा आहियूं। या अहिड़ी ब्रांच जंहिंमें असां मैग्नेटिक जे बारे में पढ़ूं उनखे चवंदा आहियूं मैग्नेटिज्म। ठीकु आहे, ॿियो वरी आहे मैग्नेट। मैग्नेट छा आहे? इट इज अ मटेरियल which attracts or repel the other magnetic substance। एक अहिड़ो मैग्नेटिक सबस्टेंसेस जेको ॿिए मैग्नेटिक के अट्रैक्ट करे या रिपेल करे, उनखे चवंदा आहियूं मैग्नेट। ठीकु आहे, हाणे टाइप्स जी ॻाल्हि कयूं त मैग्नेट जा टाइप्स घणा आहिनि। मैग्नेट जा ॿ अहम हिस्सा क़िस्म आहिनि। हिकिड़ो पहिरियों आहे परमानेंट मैग्नेट, जेके असां नेचुरल मैग्नेट बि चवंदा आहियूं। ॿियो असां वटि आहे आर्टिफिशियल मैग्नेट। आर्टिफिशियल मैग्नेट के असां इलेक्ट्रोमैग्नेट चवंदा आहियूं। ऐं आर्टिफिशियल मैग्नेट जो ॿियो नालो टेम्परेरी मैग्नेट बि आहे। टेम्परेरी मैग्नेट। हिते हिकिड़ो क्वेश्चन लिखियो आहे कि मोनोपोल ऑफ मैग्नेट कैन एग्जिस्ट। छा मैग्नेट जो सिर्फ हिकिड़ो पोल एग्जिस्ट करे थो? त हिन जो आंसर थींदो नो। मैग्नेट जो हिकिड़ो पोल मोनोपोल एग्जिस्ट नथो करे। ठीकु आहे, हाणे असां जेकी कॉमन मैग्नेट पढ़ंदा आहियूं, जेके असीं बार मैग्नेट चवंदा आहियूं, उहा छा हूंदी आहे? अहिड़े शिकिल हूंदी आहे बार मैग्नेट। हिकिड़ो ॾिस नॉर्थ, ॿी ॾिस साउथ। नॉर्थ जो कलर रेड हूंदो आहे ऐं साउथ जो कलर ब्लू हूंदो आहे। कॉमन शेप बार मैग्नेट। ठीकु आहे, हाणे असां अचूं था मैग्नेट जी साइड्स घणी हूंदियूं। मैग्नेट हैव टू साइड्स और पोल्स। मैग्नेट जा ॿ साइड्स आहिनि या ॿ पोल्स आहिनि। पहिरियों आहे नॉर्थ पोल, ॿियो साइड आहे साउथ पोल। नॉर्थ पोल रंग में जेको रेड हूंदो आहे ऐं साउथ पोल रंग में ब्लू हूंदो आहे। असांखे ख़बर आहे त सेम पोल्स जेके हूंदा आहिनि मैग्नेट जा, उहे हमेशह रिपेल कंदा आहिनि सेम पोल्स। ऐं डिफरेंट जेके पोल्स आहिनि उहे हमेशा अट्रैक्ट कंदा हिकु ॿिए खे। शेप्स जी अगर ॻाल्हि कयूं त शेप्स जेके आहे बार मैग्नेट जेका असां आम रोज़मर्रा डेली लाइफ में इस्तेमालु कंदा आहियूं या लेबोरेटरीज़ में इस्तेमालु थींदी आहे बार मैग्नेट। बार मैग्नेट में लिखियो आहे त बार मैग्नेट साउथ टू नॉर्थ ऐं मैग्नेटिक फील्ड लाइन्स इनसाइड बार मैग्नेट उहे हूंदियूं साउथ टू नॉर्थ। ऐं जॾहिं आउटसाइड जी ॻाल्हि करियूं मैग्नेटिक फील्ड लाइन्स आउटसाइड, त उहे साउथ नॉर्थ खां टू साउथ वेंदियूं आहिनि। ठीकु आहे, उन खां ॿी जेकी फील्ड हूंदी आहे उहा हूंदी आहे हॉर्स शू मैग्नेट। हॉर्स जेको पेर हूंदो आहे उन वांगुरु हूंदी आहे हॉर्स शू मैग्नेट। उनमें जेकी मैग्नेट फील्ड हूंदी आहे उनखे चइबो रेडियल मैग्नेटिक फील्ड। ऐं हिकिड़ो आम नोट आहे तो द अर्थ मैग्नेटिक फील्ड है वी हैव लाइक बार मैग्नेट। जेकी धरती जी मैग्नेट फील्ड आहे उहा बार मैग्नेट वांगुरु बिहेव कंदी आहे। ऐं उनजी ख़बर आहे वैल्यू केतिरी आहे? उनजी वैल्यू आहे 50 माइक्रो टेस्ला। 50 माइक्रो टेस्ला। इहो सॼो असांजो टॉपिक हो मैग्नेटिक फील्ड चैप्टर साउंड। हिन में जेकी शयूं पढ़ीसीं मैग्नेटिज्म छा आहे, मैग्नेट छा आहे, मैग्नेट जा घणा टाइप्स आहिनि, परमानेंट मैग्नेट, आर्टिफिशियल मैग्नेट। उनखे बाद असां डिस्कस कयोसीं मैग्नेट जी घणी पोल्स हूंदा आहिनि या साइड्स हूंदा आहिनि, उनखे शेप्स से डिफाइन कईसीं। ठीकु आहे, उनखां बाद में असां सिखियोसीं त सेम जेकी पोल्स हूंदा आहिनि उहे हिक ॿिए खे रिपेल कंदा आहिनि। डिफरेंट पोल्स जेके हूंदा आहिनि उहे हिक ॿिए खे अट्रैक्ट कंदा आहिनि। ऐं अर्थ जी जेकी बार मैग्नेट फील्ड आहे, अर्थ जेकी मैग्नेटिक फील्ड उहा बार मैग्नेटिक फील्ड वांगुरु बिहेव कंदी आहे। ऐं उनजी वैल्यू आहे 50 माइक्रो टेस्ला। थैंक यू।